दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार शामिल कयूं था बेहद ई दिलचस्प नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 26 हिकु तासुबी कोन्या फेबरवरी सन 1246 ईस्वी। बचायो यार को उपाव वठो। शेख यासीन, छा तो ॻाल्हि ॿुधी? मुंहिंजे शागिर्द जो पीउ अब्दुल्ला घिटीअ में जीअं ई अची पहुतो त चयाईं, रोमीअ खे काल यहूदियुनि जे मैखाने में ॾिठो वियो आहे। जी, मूं ॿुधो, पर मूंखे का हैरत न थी। उन माण्हूअ जी ज़ाल ईसाई ऐं गहरो दोस्त हिकु काफ़र आहे। पोइ तूं उन मां कहिड़ी उमेद रखें थो? अब्दुल्ला संजीदगीअ मां कंधु धूणियो। मूंखे लॻे थो त तूं सही थो चवीं। असांखे इहो मुंड खां ई अहसासु हुजणु घुर्जे हा। केतिरा ई वाटड़ू असां जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ चौधारी बीहजी विया। कंहिं माण्हूअ इहा सलाह ॾिनी त रोमीअ खे हाणे वधीक वॾी मस्जिद में खुतबो ॾियणु न ॾिजे, तेसी ताईं न जेसी ताईं हू माण्हुनि जे अॻियां माफ़ी नथो वठे। मूंखे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी। मां राज़ी थियुसि। मूंखे मदरसे वञण में देरि थी रही हुई, उन करे उन्हनि खे उते ई छॾे हलियो आयुसि। मूंखे हमेशह शक हूंदो हो त रोमी जो हिकु मनफ़ी पासो ज़रूरु आहे, जेको कंहिं ॾींहुं साम्हूं अची वेंदो। पोइ बि मूंखे इहा उमेद न हुई त हू शराब वठणु ईंदो। इहा सफ़ा बकवास हुई। माण्हू चवनि था त रोमी जे ज़वाल जो अहम सबबु शम्स आहे, ऐं जेकॾहिं हू न हुजे हा त रोमी साॻियो ई हुजे हा। पर मुंहिंजो इहो ख़्यालु न आहे। न ई मूंखे को शक आहे त हू ख़बीस माण्हू आहे। हू आहे, ईअं बि नथो चवां त संदसि ख़राबु असरु रोमीअ ते नाहे। असरु आहे, पर सवाल इहो आहे त शम्स ॿियनि आलमनि खे छो न चोरियो जीअं मां? आख़िर इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि, पर माण्हू सुञाणे नथा सघनि। कुझु माण्हू शम्स खे इहो चवंदे ॿुधो आहे त हिकु आलिम कलम जे निशाननि ते जीअंदो आहे। हाणे इन जो छा मतिलबु? ज़ाहिर आहे त शम्स इहो थो सम्झे त आलिम आज सां जुड़ियल मीनारनि में लिकी वेहनि था, जॾहिं त सूफ़ी पंहिंजो पाण खे हक़ीक़ी ज़िंदगीअ में गुम करे छॾनि था। पर रूमी बि त हिकु आलिम आहे, छा हू नाहे? छा हू हाणे पाण खे वधीक असां मां नथो सम्झे? शम्स मुंहिंजी दर्सगाह में दाख़िल थिए त मां खेसि मख वांगुरु उॾाए छॾियां, पंहिंजी मौजूदगीअ में कुझु बि बकण जो मौक़ो न ॾियां। रूमी ईअं छो न कयो? उन सां ज़रूरु को मसइलो आहे। उन जी ज़ाल ईसाइण आहे, उन इस्लाम क़बूल कयो आहे। उन जी मूंखे परवाह कोन्हे। उन ऐं संदसि ॿार मंझि ईसाइयत आहे। बदकिस्मतीअ सां शहर जा माण्हू ईसाइयत जे ख़तरे खे एतिरो संजीदगीअ सां नथा वठनि जेतिरो खेनि वठणु घुर्जे, ऐं इहे फ़र्ज़ु कनि था त असीं गॾिजी रही सघूं था। जेकी सादी नमूने उन ॻाल्हि ते यकीन रखनि था। मां उन्हनि खे हमेशह चवंदो आहियां त छा पाणी ऐं तेल पाण में गॾिजी सघजनि था? मुस्लमाननि ऐं ईसाइनि में एतिरो ई फ़र्क़ु आहे। ईसाइनि ज़ाल रखंदे ऐं अक़लियतुनि सां घणो ई नरम हुअण जे करे मुंहिंजी नज़र में रोमी अॻु ई नाक़ाबिले एतबार हो। पर जॾहिं शम्स तब्रेज़ संदसि छत हेठां रहणु शुरू कयो त हू सिधीअ वाट खां पूरी तरह हटी वियो। जीअं मां हर रोज़ पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाईंदो आहियां त माण्हुनि खे शैतान खां ख़बरदार रहणु घुर्जे, ऐं शम्स इंसान जे रूप में शैतान आहे। मूंखे पक आहे त महकदे मोकिलण वारो कमु शम्स ई कयो हूंदो। ख़ुदा ॼाणे थो त उन खेसि कीअं राज़ी कयो हूंदो। पर छा नेकोकारनि खे बदकारीअ ॾांहुं फंभलाइण शैतान खे ख़ुशि करणु नाहे? शम्स जी शैतानी मक़सदनि खे मां मुंड खां ई सुञाणां थो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उन बेदीन सूफ़ी बस्तामी सां भेटण जी हिन हिमत कीअं कई? छा इहो बस्तामी न हो जंहिं चयो हो त मूं ॾांहुं ॾिसो, मुंहिंजो शान केॾो न वॾो आहे? छा इहो उहो न हो जंहिं पोइ चयो, मूं काबे खे पंहिंजे चौधारी घुमंदे ॾिठो, मां पंहिंजो पाण जोड़ींदड़ आहियां? जेकॾहिं इहो कुफ्र नाहे त पोइ छा आहे? अहिड़े क़िस्म जे माण्हूअ जो हवालो
शम्स एतिराम सां ॾिए थो। बस्तामी वांगे हू पिणु काफ़र आहे। ख़ुशी जी ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त शहर जा माण्हू हक़ीक़त खां वाक़िफ़ थी रहिया आहिनि। आख़िरकार हर गुज़रंदड़ ॾींहं सां शम्स जा नक़ाद वधी रहिया आहिनि ऐं उहे जेके ॻाल्हियूं कंदा हुआ मां कॾहिं कॾहिं दहिलजी वेंदो हुउसि। गुसलखाननि ऐं होटलनि में, बनियुनि ऐं बाग़ीचनि में माण्हू खेसि बदनाम करे रहिया हुआ। मां मामूल खां थोरो देरि सां मदरसे पहुतुसि। ज़हन उन्हनि ॻाल्हियुनि सां भरियलु हो। जीअं ई मूं पंहिंजे मकतब जो दरवाज़ो खोलियो, मूंखे कुझु ख़िलाफ़े मामूल महसूसु थियो। मुंहिंजा शागिर्द सिधी कतार में वेठा हुआ, मुंझल ऐं माठीना, ॼण उन्हनि सभिनी को भूत ॾिसी वरितो हुजे। पोइ मूं सम्झो त छो खुलियल दरीअ जे भर में भित सां टेक ॾेई वेठल बिना वारनि जे मुंहं ते हिकु हठीली मुर्ख सां उहो ॿियो कोन पर शम्स तब्रेज़ी हो। अस्सलाम अलैकुम शेख यासीन, शौक़ नज़र सां ॾिसंदे हुन मूंखे चयो। मां हिबकी पियुसि त खेसि भलीकार चवां या न, ऐं मूं न करण जो फ़ैसिलो कयो। उन जे बदिरां मूं पंहिंजे शागिर्दनि ॾांहुं मुंहुं करे खान पुछो, हीउ माण्हू हिते छा करे रहियो आहे? तव्हां उन खे अंदरि अचणु छो ॾिनो? घबरायल ऐं बेआराम कंहिं बि शागिर्द जवाबु न ॾिनो। इहो शम्स ई हो जंहिं ख़ामोशी तोड़ी। शौख़ लहजे में हुन मूंखे चयो, उन्हनि खे धड़का न ॾे शेख यासीन, इहो मुंहिंजो ई ख़्यालु हो। मां पाड़े में ई आहियां, तंहिं करे अॼु सोचियुमि त छो न अॼु मदरसे ऐं उन माण्हूअ जेको हिन शहर में मूंसां सभिनी खां घणी नफ़रत करे थो वटां घुमी अचां। हसाम हिकु शागिर्द, कोन्या, फेबरवरी सन 1246 ईस्वी। बेतरतीब टिड़ी पखड़ी वेठल शागिर्दनि सां कमरो भरियल हो। फर्श ते वेठा हुआसीं त कमरे जो दर खुलियो। शम्स तब्रेज़ अंदरि आयो। हुन लाइ ग़लति ऐं अजीबो ग़रीब ॻाल्हियूं ॿुधण जे करे, ख़ासि करे पंहिंजे उस्ताद जे वातां, हर कोई हैरान हो। मां पिणु अंदरि ई अंदरि ॾकी वियुसि, जॾहिं त हू पुरसुकून ऐं दोस्ताणे मिज़ाज वारो पए लॻो। असां सभिनी खे कीकाइण खां पोइ हुन ॿुधायो त खेसि शेख यासीन सां कुझु ॻाल्हाइणो आहे। असांजे उस्ताद खे पसंदि नाहे त हिते को ॿाहिरियों माण्हू अचे। तव्हांखे उन सां कंहिं ॿिए वक़्तु मिलणु घुरिजे। मूं हिकु नागवार मुलाक़ात खे रोकण जी कोशिशि कई। ख़्यालु रखण लाइ महिरबानी नौजवान, पर कॾहिं कॾहिं नागवार मुलाक़ातूं न सिर्फ़ु अणटर पर ज़रूरी पिणु हूंदियूं आहिनि। शम्स ईअं वराणियो ॼण हिन मुंहिंजा ख़्याल पढ़ी वरिता हुजनि। तूं फ़िकिर न कर, मां घणो वक़्तु न लॻाईंदुसि। इरशाद मुंहिंजे भरिसां वेठो हो, तंहिं ॾंद बकोड़े चयो, ॻाल्हियूं ॿुधेसि, हीउ इंसान जे रूप में शैतान आहे। मूं नहकर कई, मूंखे त शम्स में को शैतान नज़र नथो अचे। दिल ई दिल में मां संदसि ईमानदारी ऐं दिलेराइब खे साराहण खां बिना रही न सघियुसि। कुझु मिंटनि खां पोइ शेख यासीन कमरे में दाख़िल थियो त संदसि भिरूं कावड़ में ताणिजी वियो। कुझु अॻिते वधी उते ई बीह उन पाण मुरादो आयल महिमान खे ॾिसण लॻो। हीउ शख़्स हिते छा करे रहियो आहे? हुन खे अंदरि अचणु छो ॾिनो? मुंहिंजे दोस्तनि ऐं मूं हिक ॿिए ॾांहुं ख़ौफ़ में निहारियो, पर कंहिंजी हिमत थियण खां पहिरियों शम्स ॻाल्हायो ऐं चयाईं त हू पाड़े मां गुज़री रहियो हो, उन करे सोचियाईं त कोन्या जे उन्हनि माण्हुनि सां मिली अचे जेके साण सभ खां वधीक नफ़रत कनि था। काफ़ी शागिर्द क्याड़ी खणंदे माना खेज़ नज़रुनि सां इरशाद ॾांहुं ॾिठो। हुन ॿिनि माण्हुनि जे विच में शिकतान एतिरी वधी वई जो कमरे में शिकतान सां भरियल हवा खे छुरी सां कटे सघिजे पियो। मूंखे ख़बर नाहे त तूं हिते छा पियो करीं, पर मूं वटि तोसां ॻाल्हाइण खां अलावा ॿिया केतिरा ई बहितर कम आहिनि। शेख यासीन चयो, हाणे तूं वञी छो नथो त जीअं मां शागिर्दनि खे पढ़ाए सघां। तो चयो तूं मूंसां ॻाल्हाइणु नथो चाहीं, पर तूं मुंहिंजे बारे में ॻाल्हाईंदो रहीं थो। शम्स वराणियो, तूं मूंखे, रोमी खे ऐं सभिनी सूफ़ियुनि खे मुसलसिल बुरो भलो चवंदो रहीं थो। शम्स चयो। शेख यासीन पंहिंजी ड्रिघे नक मां निश ॾिनी ऐं पंहिंजो मुंहुं ईअं सुजाए बीठो ॼण कंहिं संदसि वात में ज़हर विझी छॾियो हुजे।
जीअं मूं चयो त मूं वटि तोसां ॻाल्हाइण लाइ वक़्तु कोन्हे। जेको मूंखे ॼाणणु घुरिजे उहो मां अॻे ई ॼाणा थो। मूं वटि पंहिंजो दिमाग़ ऐं नज़रियो आहे। हाणे शम्स असां तां सख़्तु ऐं टोकाइती नज़रुनि सां ॾिठो। नज़रियनि सां भरपूर हिकु शख़्स, पर सवाल खां ख़ाली उन माण्हू सां ज़रूरु को मसइलो आहे। छा वाक़ई? शेख यासीन हैरत ऐं बहादुरी सां चयो। त पोइ छो न असां शागिर्दनि खां पुछूं त हू ॿिनि मां कहिड़ो थियणु पसंदि कंदा? हिकु आकिल जेको जवाबु ॼाणे थो, या हिकु मुंझल माण्हू जेको सवाल करण खां अलावा ॿियो कुझु नथो ॼाणे? मुंहिंजे सभिनी दोस्तनि शेख यासीन जो पासो खयों, पर मूं भायो त उन्हनि मां घणनि उस्ताद जी ख़ुशामद कंदे हथु मथे कयो आहे। मूं ख़ामोश रहणु पसंदि कयो। उहो माण्हू जेको सम्झे त खेसि हर सवाल जे जवाब जी ख़बर आहे, इहो सभ खां वधीक जाहिल आहे। शम्स नहकर कंदे उस्ताद ॾांहुं मुड़ियो। जॾहिं त तूं ॾाढो ॼाणू आहीं, छा मां तोखां हिकु सवाल पुछी सघां थो? उन वक़्तु मां परेशान थियणु शुरू थियुसि त इहा ॻाल्हि अलाए किथे वञी धंग कंदी, पर मां उनखे रोकण लाइ कुझु न थिए करे सघियुसि। तूं दावा करीं थो त मां शैतान जो ग़ुलाम आहियां। महिरबानी करे इहो ॿुधाए त शैतान जे बारे में तुंहिंजो असुल नज़रियो कहिड़ो आहे? शम्स पुछो। ज़रूरु, शेख यासीन जेको तक़रीर करण जो को मौक़ो न छॾींदो हो, तंहिं चयो, असांजो मज़हब जेको इब्राहिमी मज़हबनि में आख़िरी ऐं बहितरीनु मज़हब आहे, इहो असांखे ॿुधाए थो त इहो शैतान ई हो जंहिं आदम ऐं हवा खे जन्नत मां नेकाली ॾियारी हुई। नेकाल थियल वालदेन जी औलाद हुअण जे नाते असां सभिनी खे मोहतात रहणु घुरिजे, छो त शैतान असां वटि केतिरनि ई रूपनि में अचे थो। कॾहिं हू असां वटि जुआरी जे रूप में अची हिरखाए थो, कॾहिं हिकु जवान औरत जे रूप में, त कॾहिं कंहिं रोलाक दरवेश वांगुरु बि। अहिड़े क़िस्म जी तवक़ हूंदे शम्स मुर्कियो। मां तुंहिंजो मतिलबु सम्झां थो। पाण खे मुतमइन करण जो सुठो तरीक़ो आहे इहो सोचिजे त शैतान असां खां ॿाहिरि रहे वसे थो। तुंहिंजो छा मतिलबु आहे? शेख यासीन पुछो। ख़ैर, जीअं तो चयो त शैतान बदकार ऐं बेकाबू आहे, पोइ असां इंसाननि खे ग़लति कमनि लाइ हिक ॿिए ते इल्ज़ाम हणण जो को जवाज़ कोन्हे। जेका बहितरी अचे तंहिंखे ख़ुदा सां मनसूब करियूं, ऐं जेको बुरो थिए तंहिं लाइ शैतान खे ॾोह ॾियूं। ॿिन्ही तरीक़नि सां असीं तनक़ीद ऐं इस्लाह खां आज़ाद थी वेंदासीं। इहो केॾो न आसान आहे। वधीक ॻाल्हाईंदे शम्स कमरे में घुमणु लॻो। हर लफ़्ज़ सां संदसि आवाज़ जी गहराई वधंदी वई, पर सिर्फ़ु हिकु लम्हे लाइ इहो तसवुरु कयो त शैतान आहे ई कोन। का ततल ऐं उभरंदड़ देग असांजे इंतज़ार में कोन्हे। सभु दहशतूं ऐं हिरास असांखे कुझु ॾेखारण लाइ ठाहिया विया हुआ, पर पोइ उहे बेमाना थी पिया। उहे पंहिंजो असुलु मक़सदु विञाए वेठा, ऐं उहो असुलु मक़सदु कहिड़ो थी सघे थो? शेख यासीन पंहिंजूं ॿाहूं सीने जे चौधारी वेड़े बेज़ारियत मां पुछो। आख़िर तोखे बि सवाल पुछण जी ज़रूरत पइजी वई। इहो मक़सदु इहा आहे त इंसान जेको पंहिंजे मथां अज़ियतूं मुसलत करे थो, उहे अणखुट आहिनि। जहनम असांजे अंदर में आहे ऐं जन्नत बि। इंसान ज़ात बाहुरमत आहे। असीं उताहनि खां उताहां आहियूं, पर निस्बतनि हेठान खां हेठि दर पिणु। जेकॾहिं असां उन जी मुकमिल माना खे सम्झी छॾियूं, असीं शैतान खे ॿाहिरि ॻोल्हणु बंदि कंदासीं ऐं पाण ते ध्यानु ॾींदासीं। पर असांखे ॿियनि जे ऐबनि खे ॾिसण जे बदिरां पंहिंजी हक़ीक़ी इस्लाह जी ज़रूरत आहे। तूं वञ ऐं वञी पंहिंजी इस्लाह कर। इनशाअल्लाह कंहिं ॾींहुं छुटकारो हासिलु करे वठंदे, शेख यासीन चयो। पर हिकु सुठे आलिम खे मुआशिरे ते नज़र रखणी हूंदी आहे। पोइ मूंखे इजाज़त ॾे त हिकु कहाणी ॿुधायां। शम्स अहिड़े त प्यार मंझां चयो जो असांखे पक न हुई त हू संजीदा आहे या मज़ाक पियो करे, ऐं पोइ हुन असांखे ही ॿुधायो। 4 वापारी मस्जिद में निमाज़ पढ़ी रहिया हुआ त मौज़िन मस्जिद में दाख़िल थियो। पहिरियों वापारी पंहिंजी निमाज़ रोके मौज़िन खां पुछणु लॻो त मौज़िन, निमाज़ थी वई आहे
या असीं अञा बि निमाज़ पढ़ी सघूं था। ॿिए वापारीअ बि निमाज़ रोकी ऐं पंहिंजे दोस्त ॾांहुं मुंहुं कयईं, अड़े तूं निमाज़ दौरान ॻाल्हायो, तुंहिंजी निमाज़ मकरू थी वई, तोखे ॿीहर शुरू करणी पवंदी। उन ते टे वापारी बि मुदाख़िलत कई, तूं हुनखे कसूरवार कीअं थो चए बेवकूफ़, तोखे पंहिंजी निमाज़ ते ध्यानु ॾियणु घुरिजे, हाणे तुंहिंजी निमाज़ पिणु ज़ाया थी वई। उहो ॿुधी चोथों वापारी खिल में ॿुॾी वियो ऐं तेज़ आवाज़ में चयईं, हिननि बेवकूफ़नि खे ॾिसो, टिनी पंहिंजूं निमाज़ूं ख़राबु करे छॾियूं। अलाह जो शुक्र जो मां भुलजंदड़नि मां न थियुसि। इहा ॻाल्हि ॿुधाइण खां पोइ शम्स असां ॾांहुं मुंहुं करे बीठो ऐं पुछाईं, हाणे तव्हां छा था सम्झो? तव्हांजे ख़्याल में कहिड़े वापारी जी निमाज़ ख़राबु थी? कमरे में थोरी देरि लाइ हलचल मची वई ऐं जवाब ते असां पाण में बहस करणु लॻासीं। नेठि पोयां कंहिं चयो, ॿिएं टें ऐं चोथें वापारी जूं निमाज़ूं ख़राबु हुयूं, पर पहिरियों वापारी बेक़सूर हो, छो त हू सिर्फ़ु मौज़िन सां मशवरो करणु पियो चाहे। हा, पर खेसि ईअं निमाज़ न छॾणु घुरिजे हा। चोथें वापारी खां अलावा सभु ग़लति हुआ, छो त हू सिर्फ़ु पंहिंजो पाण सां ॻाल्हाए रहियो हो। इरशाद विच में ॻाल्हायो। मूं ॿिन्ही जवाबनि सां इत्तिफ़ाक़ न रखंदे पंहिंजूं नज़रूं फेरियूं, पर चुप रहण जो पको करे वेठो हुउसि। मूंखे लॻो त शायदि मुंहिंजी राय खे सही न सम्झो वञे, पर मूं अञा इहो सोचियो ई हो त शम्स तब्रेज़ मूं ॾांहुं इशारो कयो ऐं पुछियईं, ऐं तूं छा थो सम्झी? मां मुंझी पियुसि, मुंहिंजो आवाज़ न थी निकितो। जेकॾहिं हुननि वापारियुनि का ग़लती कई हुई त इहा संदन निमाज़ में ॻाल्हाइण जी न हुई। मूं चयो, पर पंहिंजी निमाज़ ते ध्यानु रखणु ऐं ख़ुदा सां तालुक़ क़ाइमु करण बजाए संदन ध्यानु आस पास थींदड़ ॻाल्हियुनि ॾांहुं हो। उन हूंदे बि जेकॾहिं असीं उन्हनि जे अमलनि जो हिसाबु लॻाईंदासीं त असां बि इहा साॻी ग़लती वर्जाईंदासीं। पोइ तुंहिंजो जवाबु कहिड़ो आहे? शेख यासीन पुछो। अचानक हू ॻाल्हि ॿोल में दिलचस्पी वठणु लॻो। मुंहिंजो जवाबु हीउ आहे त चइनी वापारियुनि सां साॻी ग़लती कई, पर पोइ बि उन्हनि मां कंहिंखे बि ग़लति नथो चई सघिजे, छो त आख़िर में उन्हनि जो हिसाबु किताबु रखणु असांजो को कमु न आहे। शम्स तब्रेज़ मूं ॾांहुं वधी एतिरे प्यार ऐं बाबू सां ॾिठो जो मां पाण खे नंढड़ो ॿारु सम्झणु लॻुसि। हुन मूंखां मुंहिंजो नालो पुछियो ऐं जॾहिं मूं खेसि ॿुधायो त हुन चयो, तव्हांजे दोस्त असां वटि सूफ़ियाणी दिलि आहे। उहो ॿुधी मुंहिंजा कन शर्म अचां ॻाढ़ा थी विया। को शक न हो, क्लास ख़तमु थियण खां पोइ मूंखे शेख यासीन दड़का ॾींदो ऐं मुंहिंजा दोस्त मुंहिंजो मज़ाक़ उॾाईंदा ऐं ठठोल कंदा। पर जल्द ई मुंहिंजूं सभु परेशानियूं उॾी वयूं। मां सिधो थी वेठुसि ऐं शम्स ॾांहुं निहारे मुरकियुसि। हुन मूंखे अखियाईं ऐं मुस्कुराईंदे वज़ाहत करणु लॻो, सूफ़ी चए थो, मूंखे ॿियनि माण्हुनि ते नज़र रखण बजाए पंहिंजे अंदर सां ख़ुदा जी मुलाक़ात ते ध्यानु ॾियणु घुरिजे। जॾहिं त हिकु कट्टर आलिम हमेशह ॿियनि जी ग़लतियुनि ते नज़र रखी वेठो हूंदो आहे। शागिर्दो, इहो न विसारजो त जेको हर वक़्तु ॿियनि जूं शिकायतूं करे उहो पाण ग़लति आहे। मुंहिंजे शागिर्दनि जे ज़हननि खे मुंझाइणु बंदि कर। शेख यासीन शितो थी पियो। आलिम हुअण जी हैसियत में असां उन खां बेख़बर नथा रही सघूं त ॿिया छा था कनि। माण्हू असां खां केतिरा ई सवाल कनि था ऐं असां मां दुरुस्त जवाबनि जी उमेद रखनि था त जीअं हू पंहिंजे मज़हब ते मुकमिल तौरु अमल पिरा थी सघनि। माण्हू असां खां पुछंदा आहिनि त जॾहिं संदन नक मां रतु वहे त खेनि वराए वुज़ू करणु घुरिजे, या उहे सफ़र में हुजनि त रोज़ो रखी सघनि था, वग़ैरह वग़ैरह। जॾहिं अहिड़ा मामला दरपेश अचनि था त शाफ़ई, हनफ़ी, हम्बली ऐं मालिकी हर फ़िक़ही तालीम हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे। हर हिक वटि पंहिंजे अक़ुलो फ़हम मुताबिक़ जवाब आहिनि, जेकी ज़रूरु पढ़णु ऐं सिखणु घुरिजनि। इहो सुठो आहे, पर नाले मातिर फ़िरक़नि खे एतिरो संजीदा न वठो। ख़ुदा जूं निशानियूं मुकमिल आहिनि। घणे जी चाह में हासिले कुल न विञायो। घणो? शेख यासीन बेयकीनी वचां पुछो। मोमिन क़ाइदे क़ानून खे संजीदा वठंदा आहिनि ऐं असीं आलिम
संदन जाखोड़ में रहनुमाई कंदा आहियूं। रहनुमाई कंदा रहो, पर ॻाल्हि इहा आहे त इहो न विसारजो त तव्हांजी रहनुमाई महदूद आहे ऐं अल्लाह जे लफ़्ज़ खां मथां को लफ़्ज़ कोन्हे। पर जेकी नूर हासिल करे चुका हुजनि उन्हनि जी प्रचार करण जी कोशिश न कयो। उहे क़ुर जी आयतुनि मां हिकु अलॻि सुरूर हासिल कंदा आहिनि ऐं खेनि कंहिं शेख जी रहनुमाई जी ज़रूरत नाहे हूंदी। उहो ॿुधी शेख यासीन कावड़ में ॻाढ़ो थी वियो। संदसि निड़घुट ॼण त निड़ीअ मां ॿाहिरि निकिरी आयो। असांजी रहनुमाई में का बि शइ आर्ज़ी नाहे। शरीयत क़ाइदा जोड़े थी जिन ते हर मुस्लमान खे क़बर खां पींघे ताईं अमल करणु घुर्जे। हुन चयो, शरीयत हिकु ॿेड़ी आहे जेका हक़ जे सागर में तरे थी। ख़ुदा जो हक़ीक़ी मुश्ताक देर या सवेर ॿेड़ी छॾे समुंड में टुॿी हणंदो आहे। शम्स चयो त जीअं शार्क मछी खेसि गिड़काए वञे। शेख यासीन खगियूं हणंदे वराणियो, उन्हनि सां ईअं थींदो आहे जेके हिदायत वठण खां इनकार कंदा आहिनि। कुझु शागिर्द खिलण लॻा, पर असीं कुझु बेचैनी जी हालत में माठ करे वेठा रहियासीं। क्लास जो वक़्तु पूरो थियण वारो हो ऐं मूंखे इहो सम्झ में न थे आयो त उन बहस जी पुॼाणी मुस्बत कीअं थी सघे थी। शम्स तबरेज़ बि यकीनन अहिड़ो कुझु महसूसु कयो जंहिंजे करे हू तक़रीबन मायूस थियण लॻो। हुन पंहिंजूं अखियूं ईअं बंदि कयूं ॼण घणो ॻाल्हाइण जे करे हू थकिजी पियो हो। एहतियात सां हुन कदम अॻिते वधायो। मूं पंहिंजे सफ़र में केतिरनि ई शेखनि खे ॼातो, जॾहिं त कुझु सचा माण्हू हुआ, ॿिया पाण खे बालादस्त सम्झंदड़ हुआ ऐं खेनि इस्लाम जी का ॼाण न हुई। ख़ुदा जे सचे सालकनि जी जुती जे बदिले बि मां अॼोके शेखनि जे सिर जो सौदो न कंदुसि। तोड़े जो स्टेज ते पर्दे जे पोयां नाटक कंदड़ अदाकार बि उन्हनि खां बहितर आहिनि, छो त उहे घटि में घटि इहो त क़बूल कंदा आहिनि त हू जेको ॾेखारीनि था सो सिर्फ़ु अखियुनि जो धोखो आहे। घणो थियो, मां सम्झां थो त तुंहिंजी हिन कैंची जहिड़ी ज़बान खे घणो ॿुधी चुकासीं। हाणे मुंहिंजी क्लास मां निकिरी वञ। शेख यासीन हुकुम ॾिनो। फ़िकिर न कर, मां वञण वारो ई हुउसि, शम्स तबरेज़ शरारत मां चयो ऐं पोइ असाना मुंहुं भरायईं। जेको तव्हां हिते ॾिठो इहो क़दीम बहस आहे ऐं जेको हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर खां आहे, पर उन बहस जो तालुक़ सिर्फ़ु इस्लाम जी तारीख़ सां कोन्हे। इहा हर इब्राहिमी मज़हब जे क़ल्ब में मरवज आहे। आलमनि ऐं सूफ़ियुनि दिमाग़ ऐं दिलि जे विच में इहो ई तकरार आहे। शम्स पंहिंजे लफ़्ज़नि जी तासीर जो असरु थियण लाइ घड़ी खन माठ कई। संदसि निगाहूं मूं पाण ते पूरी तरह महसूसु कयूं ऐं कंहिं अणलिखियल ॻांढापे में दाख़िल थींदे ॼण हू मूंसां को राज़ वंडे रहियो हो। पोइ हुन वधीक चयो, आख़िर में न तव्हांजो उस्ताद न ई मां उन खां वधीक ॼाणे सघूं था जेतिरी ख़ुदा असांखे बिशारत ॾिए थो। असीं सभु पंहिंजो किरदारु अदा करियूं था, जॾहिं त सिर्फ़ु हिकु ॻाल्हि माना रखे थी। सिज जी रोशनी नफ़ी कंदड़नि जी अंधाइप सां नथी लिकी सघे, जेको ॾिसण खां ई इनकारी हुजे। उन सां गॾु ई शम्स तबरेज़ पंहिंजो साॼो हथु पंहिंजी दिलि ते रखी असां खां मोकिलायो। शेख यासीन रुखाई मां परे थी बीठो। असांखे हिकु गहरी चादर जी सांत में वकोड़े दरवेश ॿाहिरि निकिरी दरवाज़ो बंदि कयो। काफ़ी देर ताईं असां ॻाल्हाइण त ठहियो, पर चुरपुर बि न करे सघियासीं। इरशाद ई मूंखे मुंहिंजी बेख़ुदीअ मां शिके कढियो। हू मूंखे हिकारत मां घूरे रहियो हो। तॾहिं मूं महसूसु कयो त सच जी ताज़ीम में मुंहिंजो साॼो हथु दिलि ते रखियलु हो।